नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंजोरे खां ख़बर ॾींदा हलूं त सिंजोरे लॻ ॻोठ मीरण फक़ीर चना में रोज़े धणी जी क़ानफरंस थी गुज़री। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो सिंजोरे में बाबर काछी पंहिंजी रिपोर्ट। दुनिया जे कामिल वलीउल्लाह बुज़ुर्ग ऐं दुनिया में दीन इस्लाम जी सरबुलंदी लाइ जाखोड़ींदड़ अज़ीम इंसान इमामुल आरफीन पीर सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी ते रोशनी विझण जे सिलसिले में सिंजोरे लॻ ॻोठ मीरण फ़क़ीर चना में रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह कॉन्फ्रेंस कोठाई वई, जिन जी सदारत होर जमात जी मौज़ी शख़्सियत फंक्शनल लीग अॻवान तोड़े शहदादपुर चौकी जे मुख्य दोदो फ़क़ीर उनड़ जे भाउ फ़क़ीर मलूक उनड़ कई, जॾहिं त ख़सूसी किताब दरगाह पीरकोट जे ख़तीब अलामा मौलाना मुफ़्ती इनायतुल्लाह सिकंदरी कयो, जॾहिं त ॿियनि दीनी आलमनि मुफ़्ती जमशेद सिकंदरी, हाफ़िज़ हबीबुल्लाह सिकंदरी, मुफ़्ती मोहम्मद रफ़ीक सिकंदरी, हाफ़िज़ मुख़्तियार अमन चांग ऐं ॿियनि आलमनि तक़रीरूं करे पीर मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी ज़िंदगी ते तफ़सीली रोशनी विधी संदन करामतूं ज़ाहिर कयूं, जॾहिं त मशहूर नात ख़्वाननि नातूं ऐं मौलूद शरीफ़ पढ़ी महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। मुस्तफ़ा करीम जो तरीक़ो छा हुयो? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़वाज मुतहरात मां सभिनी बीबियुनि सगोरियुनि मां प्यारे में प्यारी मुस्तफ़ा करीम के जेका बीबी सगोरी हुई उहा है असां मोमिनन जी मां सय्यदा आयशा सिद्दीक़ा। सुभान अल्लाह जो ज़ोर सां अल्लाह जे महबूब जी महबूबा असां मोमिनन जी मां सय्यदा आयशा सिद्दीक़ा जॾहिं न मुस्तफ़ा करीम उन वक़्त रात जो ईंदा हुया, कुछ देर कचहरी कई, उन खां बाद में हबीब करीम अमर साइण के फरमाईंदा हुया त आई आयशा हाने जेकरे इजाजत दी त मां रब करीम जे हुजूर में बिही करे इबादत में शुरू थिया। सुभान अल्लाह। ज़ोर सां वडी ॻाल्हि महबूब करीम पंहिंजी महबूबा बीबी सगोरी वटि अचनि था ऐं उन अमर साइण जो वारो तकरीबन 9 रातियुनि में आयो, 8 रातियुनि खां पोइ आयो, पर जॾहिं उन जे घर अचनि था हबीब करीम उन सां कचहरी करे हाणे फरमाईं था त मोमिनन जी मां जेकरे इजाजत दी त हाणे मां इबादत में शुरू थिया रब करीम जे हुजूर। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह ऐं पाकिस्तान जी सलामती लाइ इज्तिमाई दुआ पिणु घुरी वई। कैमरा टीम सां गॾु बाबर काछी, अवामी न्यूज़ सिंझोरो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।